जो अल्लाह साईं तोखे अकुल ज़री ॾिनी आहे हा, जो तो ज़ीनत ऐं सोढे जो रिश्तो करायो आहे। ऐं जेकॾहिं तूं न कराई हा न, अल्लाह अलाए छा थी हा, इहा छोरी 2-3 ॾींहंनि में रफू चकर थी वञई आहे ऐं तोखे त ख़बर ई कान पवे हा। फपुल दूहे जी धप थी अचे, तू पंहिंजे अंदर में झाती पाए ॾिस, किथे बाहि त नथी भरे। जो ॻाल्हाई छा थो, विफली थो अलाए जे छा, तूं छा सम्झो आहे मूंखे? तूं कां इन जे ज़ीनत ऐं सोढे जे रिश्ते में ख़ुशि कान आहियां? सड़ा पई, पचा पई, मरां पई, ईअं? हा मूंखे त ईअं थो लॻे त तूं कंहिं न कंहिं साड़ में थी ॻाल्हाएं। अरे हाय, देर काने, तूं रुगो शादी कराईंसि छोरी जी, पोइ तोखे ख़बर पइजी वेंदी त इहो फ़ैसिलो तो सही कयो आहे या ग़लति। ऐं इहो अकेलो सिर अथसि केरु? न भाउ न माउ न पीउ, घर घाट अथसि, सॼो ॾींहुं वते तो धिका खाईंदो, पाणे ख़बर पवंदई। सुभाणे जेकॾहिं इहा छोरी ॾुखी थिए थी न, पोइ कंहिंजे अॻियां दाहूं कंदे? फपुल कोड़ो घड़ो पाण खे छा में रखराईंदो आहे, मूंखे ज़ीनत जे मुस्तक़बिल जो को बि उल्को कोन्हे को। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।